नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। भावनगर सरकारी हॉस्पिटल जी गंभीर बेदरकारी। भावनगर जी सरकारी मैटर्निटी होम में मृत बालक ते नालो लिखण में स्टाफ कयल भुल जे करे हुन जे परिवार खे परेशान थियण जो सामनो करण ते परिवार तपास करण जी घुर कई आहे। गुजरात में मिलंदड़ वाइब्रेंट समिट जी तैयारियों थी शुरू। गुजरात में ईंदड़ साल जनवरी में मिलंदड़ वाइब्रेंट समिट जे लाइ मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जी अध्यक्षता में मीटिंग मिली हुई। समिट में 120 देशनि खे आमंत्रण ॾियण में अचे या मञण में अची रहियो आहे। कॉम्प्लेक्स जे प्रोजेक्ट जो रेरा में रजिस्टर्ड कराइण थियो ज़रूरी। गुजरात में कोई भी बिल्डर पंहिंजी स्कीम ज़ाहिर करे त हुन जो सभ खां पहिरीं गांधीनगर जी रेरा ऑफिस में हुन जो रजिस्टर्ड कराइण जो कंपलसरी करण जो सरकार निर्णय कयो आहे। राजकोट में ॿिनि ॿावरनि ते थियो जानलेवा हुमिलो। राजकोट जे मालविया नगर में ॿिनि सगन भावरनि ते केतिरनि बदमाशनि हथियारनि सां जानलेवा हुमिलो करण ते ॿिन्ही भावरनि जी हालत नाज़ुक मञण में अची रही आहे। भावनगर में औरत जो सोन जो चेन लुटिंदड़ थियो गिरफ्तार। भावनगर शहर जे शिवाजी सर्कल पासे बुज़ुर्ग औरत जे गले मां सोन जी चेन लुटे करे भॼी वेंदड़ शख़्स खे एसओजी पुलिस गिरफ्तार करे चेन पिण कब्ज़े कयो आहे। सीहोर में हिट एंड रन एक्सीडेंट में जुवान जी थी मौत। भावनगर जे सीहोर जीआईडीसी पासे हिट एंड रन एक्सीडेंट में बाइक ते वञी रहियल 3 जुवाननि मां हिक जी मौत थी हुई ऐं ॿिनि खे हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हुओ।
મહેસાણા में पाणीअ जा बोर ठाहिण में प्रशासन जी थी बेदरकारी। મહેસાણા में पाणीअ जी तंगी दूर करण लाइ नगरपालिका पारां 11 टंकियूं ठाहिण जो निर्णय ज़ाहिर कयो वियो हुओ, पर अञा ताईं सिर्फ़ 3 टंकियूं ई ठाहिण ते माण्हुनि में गुस्सो छायो आहे। પાણીની તકલીફ પડશે એટલા માટે સમગ્ર સભાએ 11 બોર બનાવવાનું નક્કી કરેલું હતું, પરંતુ એવું કહેવાય કે આ નગરપાલિકાના પ્રમુખ અને બીજા સત્તાધીશો જે છે એમને ફક્ત ને ફક્ત જે બોર બનવાના હતા એ બોરની જે જગ્યાઓ હતી આ તે બધું નક્કી કર્યા સિવાય જ્યાં ત્યાં એનું ટેન્ડર કરી દીધું। ટેન્ડરિંગ કર્યા પછી 21% જેટલું એબાઉ આવ્યું એના ભાવો મંજૂર કર્યા કારોબારીએ। એ પછી સ્થળોને બધું જે આપવાનું હતું એમાં લગભગ એવું કહેવાય કે 11 બોરમાંથી 6 બોર હાલ મહેસાણા નગરપાલિકામાં તૈયાર થયેલા છે। એ 6 બોરમાંથી ફક્ત 3 બોરે હાલ પાણી આપવાનું ચાલુ કર્યું છે અને 3 બોરમાં અત્યારે જીબીનું કનેક્શન અને આ બધું હજી કંઈ આવ્યું નથી, એટલે એ 3 બોરનું પાણી મહેસાણા શહેરની પ્રજાને ક્યારે મળશે એ પણ નક્કી નથી। बारडोली सुगर मंडलियों में भाजपा के शिकस्त। सूरत जिले के बारडोलिया में आयल सुगर फैक्ट्रियों जी मंडलियों जू थियल चूंडुनि में वर्तमान शासक के उम्मीदवार जीत हासिल करे भाजपा के शिकस्त दिनी है। अमदावाद में चोरी कंदर महिला गैंग थी गिरफ्तार। अमदावाद जी सोसाइटियुनि में कचरो खरण के बहाने अची चोरी कंदर चैन औरतुन के क्राइम ब्रांच गिरफ्तार करे 2 लखन जो माल जब्त कयो आहे। જ્યારે અટક કરવામાં આવ્યા ત્યારે એમની પાસેથી આશરે 2 થી 2.5 લાખ જેટલો રકમનો મુદ્દામાલ પણ એમની પાસેથી જપ્ત કરવામાં આવેલો અને આરોપીઓએ કબૂલાત આપેલી છે કે નારાયણપુરા પોલીસ સ્ટેશન અને સોલા પોલીસ સ્ટેશનના જે ગુનાઓ દાખલ થયેલા છે આ બંને ગુનાઓમાં તેમણે ઘરફોડ ચોરી કરેલી છે। વડોદરામાં 1 કરોડ जी जूनी नोटुनि सां 4 थिया अरेस्ट। वडोदरा में जूनियूं नोटूं हुअण जी जाण ते पुलिस पारां डमी ग्राहक मोकिले करे 1 करोड़ जूं जूनियूं भारतीय नोटुनि सां 4 ॼणनि खे गिरफ्तार कयो आहे। वडोदरा शहरी टीम पीसीबीए आज एक सफर ट्रेपનું આયોજન કરેલ હતું, જે ટ્રેપ દરમિયાન કુલ 4 આરોપીઓની અમે ધરપકડ કરેલ છે અને તેમની પાસેથી કુલ 99,97,000ની જૂની દરની જે 500 તથા 1000ની ચલણી નોટો रिकवर કરવામાં આવેલ છે। એક સફર ટ્રેપનું આયોજન જે કરવામાં આવેલ હતું એમાં અમે પંચને ગ્રાહક તરીકે આરોપીઓ પાસે મોકલેલ હતા અને પંચને એક કોડ આપવામાં આવેલો હતો
કે જ્યારે નોટની અદલાબદલીની જ્યારે વાતચીત થઈ જાય ત્યારે રૂમાલ કાઢીને રૂમાલ જમીન ઉપર ફેંકી દેવો. અમદાવાદમાં નવલખનજી ચોરી કંદરથીઓ गिरफ्तार. अहमदाबाद जे सैजपुर बोगा में आयल फैक्ट्रियों में थियल नवलखनजी चोरीअ में क्राइम ब्रांच फैक्ट्रीअ में अग में नौकरी कंदड़ जुवान के रोकड़न पैसन से गिरफ्तार कयो आहे. अहमदाबाद में डुप्लीकेट एयर टिकट्स जो थियो पर्दाफाश. अहमदाबाद में पुलिस पारां ग्राहकन के बोगस एयर टिकट दई चीटिंग कंदड़ 17 बोगस ट्रैवल्स कंपनियों हलाईंदड़ बदमाश के गिरफ्तार कयो वियो आहे. राजकोट में 40 बाल मजूरन जो थियो छुटकारो. राजकोट में सरकार जे समाज कल्याण विभाग ए पुलिस मिली करे कयल कार्यवाही में बाल मजूरी करे रहल 40 ॿारन जो छुटकारो कराइण में आयो हुओ. गुजरात में बिन अनामत जातिन के मिलंदो प्रमाण पत्र. गुजरात सरकार पारां एक अमम निर्णय करण में आयो आहे जंहिंमें राज्य में गुजरातिन के बिन अनामत जाति हुअण जो प्रमाण पत्र पिण ॾियण जो निर्णय कयो वियो आहे. अमरेलिया में बुढ़ी सिंहण बच्चन के जन्म दींदे आश्चर्य. सामान्य जीवन में सिंहण जी उम्र 15 खां 16 साल हूंदी आहे तॾहिं अमरेलिया जे जंगल में एक 18 सालन जी बुढ़ी सिंहण बच्चन के जन्म दींदे प्रशासन में अचरज फैलजियो आहे. अहमदाबाद में साईं मंदिर में थियो महाप्रसाद. अहमदाबाद जे नोबल नगर में आयल साईं मंदिर में महाउत्सव मल्हायो वियो हुओ जंहिंमें रखियल महाप्रसाद में केतिरनि ई भक्तन प्रसाद ग्रहण कयो हुओ.
राजस्थान में दर्जे 12 जी टॉपर्स जो थियो सन्मान। सीबीएसई जे दर्जे 12 में राजस्थान में टॉप ज़ाहिर थियल चाहत बोधराज नाले जी नींगरीअ खे प्रेम प्रकाश मंदिर तरफ़ां गोल्ड मेडल ॾेई सन्मान कयो वियो हो। हायर सेकेंडरी में भावनगर जो 56% रिजल्ट। गुजरात हायर सेकेंडरी बोर्ड जो रिजल्ट ज़ाहिर थींदे भावनगर जा 56% शागिर्द पास थियण में सफल रहा आहिनि। भावनगर में जुआ खेडंदे 9 जणा थिया गिरफ्तार। भावनगर जे भगातड़ाव विस्तार में पुलिस छापेमारी करे जुआ खेडी रहियल 9 जणनि खे 66,000 सां गिरफ्तार कयो हुओ। औरंगाबाद जे दंगन में कच्छ जे हथियारनि जो थियो उपयोग। औरंगाबाद में पाणीअ जे मुद्दे थियल दंगन में केतिरनि जी जान वई हुई। हिन दंगन में उपयोग थियल हथियार कच्छ खां घुराया हुअण जो खुलण ते औरंगाबाद पुलिस कच्छ अची जांच करे रही आहे। कच्छ में ई-वे बिल बिना जूं 2 ट्रक्स थियूं ज़ब्त। व्यापार में जीएसटी लगण खां पोइ राजकोट एनफोर्समेंट जी टीम पहिरियों दफ़ो कच्छ जे सामखियाड़ी चेकपोस्ट ते जांच करे ई-वे बिल बिना जूं 2 ट्रक ज़ब्त कयूं आहिनि।
प्रेमी युगल कयल आत्महत्या जी कोशिश में औरत जी थी मौत। कच्छ में ज़हरी दवा पी करे आत्महत्या जी कोशिश कंदड़ प्रेमी युगल में हॉस्पिटल में इलाज कराए रहियल औरत जी मौत थींदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। कच्छ में रिश्वत वठंदड़ डॉक्टर के 4 सालन जी थी सज़ा। गांधीधाम जी सरकारी रामबाग हॉस्पिटल में मरीज का 1500 रुपयनि जी रिश्वत वठंदड़ डॉक्टर के गांधीधाम जी कोर्ट पारां 4 सालन जी सज़ा ॾई वई आहे। गांधीधाम में बलात्कार कंदड़ के 10 सालन जी थी सज़ा। गांधीधाम में नाबालिग नीगरीअ जो किडनैप करे हुन ते बलात्कार कंदड़ उत्तर प्रदेश के बदमाश के गांधीधाम कोर्ट 10 सालन जी सज़ा कई आहे। धार्मिक भावना के ठेस पहुंचाईंदड़ जा ज़ामीन थिया नामंजूर। कच्छ में दलित समाज के धर्मगुरुअ जे नाले खराब भाषा सोशल मीडिया में पोस्ट कंदड़ जुवान जी ज़ामीन अर्ज़ी भुज जी कोर्ट नामंजूर कई आहे। ये हुई अज जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।